हिन सबक़ में पाण सिंधी अलिफ बे जे 36 अखर फ़ीम सां मानूस थींदासीं। पर अॻिते हलण खां पहिरीं अव्हांखे गुज़ारिश कंदुसि त सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा, हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि अहबाबनि सां बि वंडींदा। सिंधी अलिफ बे में 52 अखर आहिनि। पोयनि सबक़नि में पाण ही सभई अखर सिखी चुका आहियूं। हिन सबक़ में पाण सिंधी अलिफ बे जे 36 अखर फ़ीम सां मानूस थींदासीं, जेको फ जो आवाज़ ॾींदो आहे। फ़ीम जो अखर ईअं ई लिखबो आहे जीअं फ़ीम जो अखर लिखबो आहे, पर इन में चइनि जे बजाए रुगो हिकिड़ो टुॿको लॻंदो आहे। देवनागरी ख़त में फ जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे, जॾहिं त इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में फ जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। यादि रहे त अवाइली सिंधी ज़बान में फ जो आवाज़ मौजूदु ई न हो, ताहम लाड़ी सिंध जा केतिराई माण्हू फ जी जाइ ते फ ॻाल्हाईंदा हुआ। अॼु बि के थोरा माण्हू फ जी जाइ ते फ ॻाल्हाईंदा आहिनि। मतिलब त सिंधी ज़बान में फ जो आवाज़ महज़ फ जे एलोफोन यानी मटवाए जी हैसियत रखंदो हो। अॼोकी सिंधी ज़बान में इहो आवाज़ अरबी, फारसी ऐं पोइ अंग्रेज़ी लफ़्ज़नि ज़रिए शामिल थियो आहे। तंहिं करे हिन सबक़ में पेश कयल समूरा लफ़्ज़ अरबी, फारसी या अंग्रेज़ी बुण बुनियाद रखनि था। फ़ीम जे अखर मथां ज़बर जी निशानी लॻाए फ जो आवाज़ लिखबो आहे। फ़ीम ज़बर फ। अचो त फ जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखूं। फ़कीर, फ़ज़ीलत, फ़हम, फ़लक, फ़ख़्र, फ़रंग, फ़रंगी, फ़र्क़। अचो त अहिड़ा लफ़्ज़ ॾिसूं जिन जे अंदरि फ जो आवाज़ विच में या आख़िर में अचे थो। कीफ़, सफ़र, दफ़न, कफ़न। फ़ीम जे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए फ जो आवाज़ लिखबो आहे। फ़ीम ज़ेर फ। फ जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ही आहिनि। फ़िदा, फ़िक्र, फ़िल्म। फ़ीम जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए फ जो आवाज़ लिखबो आहे। फ़ीम पेश फ। हाणे फ जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। साफ़, सर्फ़, सूफ़, माफ़, तर्फ़, ज़र्फ़, शर्फ़। फ़ीम जे अखर पुठियां अलिफ जो अखर लॻाए फ़ा जो आवाज़ लिखबो आहे। फ़ीम अलिफ फ़ा। फ़ा जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ही आहिनि। फ़ातह, फ़ारसी, फ़ालतू, फ़ानूस। फ़ीम जे अखर पुठियां वाव जो अखर लॻाए फ़ो जो आवाज़ लिखबो आहे। फ़ीम वाव फ़ो। फ़ो सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ही आहिनि। फ़ौत, फ़ौतिण, फ़ौती, फ़ोटो, फ़ौज, फ़ौजिण, फ़ौजी, फ़ोन। फ़ीम अलिफ फ़ा जे पुठियां नून जो अखर लॻाए फ़ां जो आवाज़ लिखबो आहे। फ़ीम अलिफ नून फ़ां। अचो त फ़ां जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखूं। तरफ़ां, ज़ाइफ़ां।
फ़ीम जे अखर पुठियां ये जो अखर लॻाए फ़े जो आवाज़ लिखबो आहे। फ़ीम ये फ़े। फ़े जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ई आहिनि। फ़ेल, फ़ेमिली, फ़ेन, फ़ेसिलो। फ़ीम ज़ेर फ़ जे पुठियां ये जो अखर लॻाए फ़ी जो आवाज़ लिखबो आहे। फ़ीम ज़ेर ये फ़ी। फ़ी जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ ई आहिनि। फ़ी, टाफ़ी, साफ़ी, सहाफ़ी, शाफ़ी, काफ़ी, माफ़ी। फ़ीम जे अखर सां शुरू थींदड़ 4 ॿिया लफ़्ज़ ई आहिनि। फ़िल्टर, फ़ंक्शन, फ़िंगर, फ़ंगस। अचो त अहिड़ा लफ़्ज़ ॾिसूं जिन अंदरि फ़ीम जो अखर विच में अचे थो। लिफ़ाफ़ो, सफ़ीर, कफ़ील, रफ़ीक़। इन सां ई हीउ सबक़ु पुॼाणीअ ते पहुतो। सिखंदा रहो। सिंधी साइंस चैनल ॾिसंदा रहो।